हिन टाइम दुनिया में का ख़बर नथी पवे। हिन टाइम दुनिया में ॾिसो, हिन टाइम दुनिया में असां आहियूं न, असांजे अखियुनि जे मथां हिकिड़ो पर्दो चढ़ियल आहे। अखियुनि जे मथां हिकिड़ो पर्दो चढ़ियल आहे। इहो पर्दो कहिड़ो आहे? इहो पर्दो दुनिया वारो पर्दो आहे। हे पूरी काइनात जेकी आहे सजल नज़र थी अचे, पूरी काइनात हसीन जेकी आहे नज़र अचे थी, हे दुनिया वारो पर्दो चढ़ियल आहे। अन क़रीब जेको आहे मलकल मौत जॾहिं आयो न, इहो पर्दो जेको आहे हेठि लही वेंदो। आख़िरत वारियूं सभु हक़ीक़तूं अल्लाह ताला तव्हां असांजे आॾो जेको आहे खोले करे बीहारींदो। पोइ ख़बर पवंदी त जेको क़बर में कहिड़ो अज़ाब आहे। पोइ जेको ॾिसंदासीं क़बर में जेकी कहिड़ी राहत आहे। पोइ ॾिसंदासीं त दुनिया जे अंदरि तमामु घणो होशियारु बंदो कहिड़ो हुयो। अॼुकल्ह असां होशियारु कीअं सम्झूं था? असां होशियारु हुनखे जेको असां हिते मुस्तक़माला में तमामु वॾो हिकिड़ो बंगलो ठाराए ऐं जंहिंखे नौकिरी आहे, जंहिंखे मुस्तक़माला जे अंदरि 4-5 दुकान आहिनि, असां चऊं था इन जहिड़ो को होशियारु आहे ई न, ख़ुशकिस्मत आहे ई न। दुनिया खे ॾिसो, दुनिया खे ॾिसी करे असां माण्हुनि खे जेको हुकुम लॻाई वेंदो आहे। हालांकि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अल्लाह जे नबी फरमायो तव्हां में होशियार, तव्हां में सभिनी खां दाना, तव्हां में सभिनी खां ज़्यादा अकुलमंद। अल्लाह जे नबी फरमायो ॿुधायो केरु आहे? सहाबनि चयो या रसूल ज़रूरु ॿुधायो। अल्लाह जे नबी फरमायो जेको दुनिया जे अंदरि रही करे, जेको दुनिया जे अंदरि रही करे पंहिंजे अल्लाह खे राज़ी करे ऐं अल्लाह खां जन्नत हासिलु करे, इहो सभिनी इंसाननि खां ज़्यादा में ज़्यादा होशियारु इंसानु आहे।